Assalamu alaikum class. This is Altaf Ahmad Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are going to learn how to write an essay. It's a new topic and of course it does not relate to your test, means basically which you are studying here for 5 to 15 scale test. But excluding this test, this is a very important topic of English grammar or English language. Whenever you are going to appear in the high standard tests like SPSC, FPSC, Commission, in those tests you must will have to go through this topic. हाणे हे टॉपिक अॼु असां शुरू कयूं था पिया. हे इंतिहाई तमामु इम्पॉर्टेंट टॉपिक आहे इंग्लिश लैंग्वेज जो. ठीकु आहे. हाणे हे तव्हांखे 5 to 15 में त इंक्लूडेड न आहे तव्हांजे सिलेबस में, जंहिंजे लाइ बेसिकली असां हे बैच स्टार्ट कई आहे. पर जीअं त हाणे असांजो कोर्स अलाह जे करम सां कंप्लीट थी चुको आहे, पोइ साईं नईम साहब जे हुकुम सां मां वरी अॻिते इन ते जेको आहे वधांदो पियो. ऐं असां वटि रिवीजन जो बि सफिशेंट टाइम मौजूदु आहे. फ़िलहालु अञा कोई बि टेस्ट जी डेट वग़ैरह अनाउंस न थी. जीअं टेस्ट जी डेट अनाउंस थींदी असां पंहिंजो कमु स्टॉप कंदासीं. छो त जेको बेसिक असांजो मोस्ट इम्पॉर्टेंट जेको वर्क हुयो, जेको टारगेटेड वर्क हुयो, उहो असां पंहिंजो कंप्लीट करे चुका आहियूं, पूरो करे चुका आहियूं. हाणे जेतिरे ते असां वटि टाइम आहे, असां चाहियूं था तव्हांखे असां अञा कुझु ॿियो बि जेको आहे तव्हांखे मालूमात या मोस्ट इम्पॉर्टेंट जेके टॉपिक्स आहिनि उहे तव्हांखे कवर कराए छॾियूं एरियाज़, जीअं 16-17 ग्रेड में टेस्ट में ईंदो रहंदो आहे. अच्छा, अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे एसे राइटिंग. हे तमामु इम्पॉर्टेंट टॉपिक आहे. आई विल अगेन रिपीट. हाणे CSS में ऐं PCS में जेके 17 स्केल जूं जॉब्स आहिनि, 16-17 जूं, PCS में 16 बि हूंदी आहे, CSS में डायरेक्ट 17 हूंदी आहे. हाणे उन्हनि में CSS ऐं PCS में एसे जो हिकिड़ो अलहदा सब्जेक्ट रखियलु आहे. ठीकु आहे. अच्छा, तव्हांखे वॾी सरप्राइज़िंग ॻाल्हि इहा ॿुधायां त CSS में ऐं PCS में सभ खां ज़्यादा जेके शागिर्द अॼु ताईं जो जेको एवरेज आहे, जेके शागिर्द ज़्यादा खां ज़्यादा जेके फेल थींदा आहिनि उहे इन में फेल थींदा आहिनि. एसे राइटिंग में, एसे जे सब्जेक्ट में फेल थींदा आहिनि. रीज़न, हाणे रीज़न इन जो जेको आहे उहो छा आहे? रीज़न इहो ई आहे जेको हे शइ तमामु इम्पॉर्टेंट आहे. इन में कंप्लीट ग्रामर जो सेक्शन जेको आहे उहो इंक्लूडेड आहे. पोइ इन जे करे थोरो हिन में काफ़ी शागिर्द जेको आहे मार खाई वेंदा आहिनि कहिड़े इन जे कंहिं बि पार्ट में. अच्छा, हाणे एसे दरअसल आहे छा? बेसिकली एसे जी डेफिनेशन छा आहे? एसे छा कंदो आहे? एसे आहे छा? एसे इज़ अ पीस ऑफ राइटिंग that is written to convince someone or the readers. हाणे एसे लिखत जो, राइटिंग जो उहो हिसो आहे, उहो टुकड़ो आहे जेको कंहिंखे बि यानी रीडर्स खे कन्विंस करण लाइ लिखियो वेंदो आहे. अच्छा, उहो जेको टॉपिक आहे उन खे अॻियनि खे कन्विंस करण जे लाइ ॿुधायो वेंदो आहे, उन में लिखियो वेंदो आहे, उन में विधो छा वेंदो आहे, उन में इंफॉर्मेशन हूंदी आहे, उन में फैक्ट्स एंड फिगर्स हूंदा आहिनि, उन में इमेजिनेशन हूंदी आहे, उन में पास्ट, प्रेजेंट ऐं फ्यूचर जा फैक्ट्स एंड फिगर्स हूंदा आहिनि. पोइ उन जी बुनियाद ते ऑब्ज़र्वेशन ऐं एनालिटिक्स कया वेंदा आहिनि ऐं उन्हनि जी बुनियाद ते हिकिड़ो कंक्लूजन पेश कयो वेंदो आहे. जेको एसे राइटर हूंदो आहे उहो अॻियां खे कन्विंस करण जी पूरी कोशिशि कंदो आहे त मां हीअं थो सम्झां या ईअं थो दुनिया में सम्झो वञे पियो इन ॻाल्हि खे. ऐं हतउल इम्कान जेको इन जो कंक्लूजन आहे, इन जो जेको फ्यूचर आहे या जेको इन जो रिज़ल्ट निकिरंदो उहो इन तरीक़े सां निकिरंदो. अच्छा, या वरी एसे खे ॿियो छा चयो वेंदो आहे? इट इज़ रिटन टू इन्फॉर्म द रीडर अबाउट अ पर्टिकुलर टॉपिक. या एसे उन खे चयो वेंदो आहे जेको कंहिं रीडर खे, पढ़ण वारे खे कंहिं पर्टिकुलर टॉपिक जे बारे में इंफॉर्मेशन ॾियण जे लाइ जेका शइ लिखी वञे उहो बि एसे आहे. हाणे दरअसल जेकॾहिं एसे वर्ड जी तव्हां मीनिंग सर्च कंदव डिक्शनरीज़ में, तव्हां ॾिसंदो त एसे जेको वर्ड आहे इन एसे जी माना कोशिशि करण बि आहे, अटैम्प्ट करण बि आहे. ठीकु आहे. हाणे एसे दरअसल छा आहे? एसे इज़ एन अटैम्प्ट टू कन्विंस समवन और द रीडर
ठीकु आहे। हाणे तव्हां पंहिंजो ओपिनियन बि पेश करे सघो था, ॿियनि जो लिखत बि पेश कंदो त फलां शख़्स इन बारे में हीअं चयो हुयो ऐं हाणे फैक्ट्स एंड फिगर्स हे आहिनि ऐं कंक्लूजन असांजे मुताबिक़ या दुनिया जे मुताबिक़ ईअं आहे। हाणे पोइ रीडर्स खे तव्हां मुतमइन करण जी कोशिशि कंदा हो। अच्छा, हाणे एसे जा वरी हिसा हूंदा आहिनि, पार्ट्स ऑफ एसे। एसे जा जेके मुख्य तमामु इम्पॉर्टेंट जेके पार्ट्स हूंदा आहिनि उहे टे हूंदा आहिनि। उहे टिनि पार्ट्स ते एसे जेको आहे उहो मुश्तमिल कंदो आहे। नंबर पहिरियों आहे इंट्रोडक्शन। हाणे इंट्रोडक्शन में हूंदो छा आहे, तव्हांखे एसे जो हिकिड़ो टॉपिक ॾिनो वेंदो। हाणे एसे जो जेको टॉपिक हूंदो, तव्हां सभ खां पहिरियों जेको पार्ट ऑफ द एसे हूंदो उहो इहो हूंदो, उन टॉपिक खे तव्हां इंट्रोड्यूस कराईंदव। तव्हांखे एसे इन सेंस में लिखणो आहे, इन तरीक़े सां तव्हांखे लिखणो आहे ॼण त रीडर खे उन जे बारे में का ख़बर ई न आहे। तव्हां रीडर खे कन्विंस करण जी कोशिशि कयो था, तव्हां फैक्ट्स एंड फिगर्स रीडर्स खे पहुचायो था पिया। ठीकु आहे। हाणे उहो कीअं, उहो अॻिते मां टॉपिक्स बि लिखिया आहिनि, तव्हांखे इलाबोरेट करे मां सम्झायां थो त कहिड़े तरीक़े सां तव्हां एसे लिखंदो। लेकिन हिते जस्ट तव्हां इहो सम्झो त एसे में करिणो छा हूंदो आहे। पहिरें पार्ट में तव्हांखे उन एसे जे टॉपिक खे इलाबोरेट करिणो हूंदो आहे त दरअसल उहो टॉपिक छाजे बारे में आहे, उहा शइ आहे छा, ऐं उन जो असांजे मुआशरे ते कहिड़ो असरु आहे। ठीकु आहे। उन में तव्हां इहो सभु कुझु उन जो इंट्रो, एसे जो इंट्रो ॾियण जी कोशिशि कंदो। अच्छा, नंबर ॿियो हूंदो आहे बॉडी पैराग्राफ्स, या ख़ाली पैराग्राफ्स बि चई सघो था ऑफ द एसे। हाणे ॿियो ऐं जेको सभ खां इम्पॉर्टेंट या सभ खां लेंदी जेको हिसो हूंदो आहे एसे जो, उहो हूंदो आहे बॉडी ऑफ द एसे, या बॉडी पैराग्राफ्स ऑफ द एसे, या पैराग्राफ्स ऑफ द एसे। हाणे बॉडी ऑफ द एसे लंबो छो हूंदो आहे? हाणे इंट्रो में तव्हां मुख़्तसिरनि रीडर खे ॿुधाईंदव त हे टॉपिक छाजे बारे में आहे, या असां इन जा जेके फैक्ट्स एंड फिगर्स किथां खां वठूं था पिया। इंट्रो में तव्हां इहो ॿुधाईंदो। हाणे बॉडी ऑफ द एसे में तव्हां सॼो उहो डिटेल्स ॾींदो, फैक्ट्स एंड फिगर्स ॾींदो, या पंहिंजो सेल्फ ऑब्ज़र्वेशन या एक्सपेरिमेंट्स इंक्लूड कंदो बॉडी ऑफ द पैराग्राफ में, जीअं रीडर जेको आहे उहो तमामु सुठे नमूने उन ॻाल्हि खे अञा वधीक जेको आहे ईज़ीली कैच करे सघे ऐं स्टेप बाय स्टेप रीडर जेको आहे उहो अॻिते वधी सघे, ताकी रीडर बज़ात ख़ुदि। हाणे जॾहिं इंट्रो ऐं बॉडी ऑफ द पैराग्राफ जे लिखण जो तरीक़ो तव्हांजो अहिड़ो हुजणु घुरिजे ऐं उन में फैक्ट्स एंड फिगर्स एतिरा हुजणु घुरिजनि जो एसे बज़ात ख़ुदि कंक्लूजन जेको आहे कढण में कामयाबु थी सघे, या सम्झी सघे त हाणे मूंखे बि इहा स्क्रीन ते ईअं फिल्म या इहो ईअं तस्वीर ॾेखारी वई आहे जो हाणे मां पंहिंजो पाण बि इन खे कंक्लूड करे सघां थो, मां सम्झी सघां थो त हाणे इन जो जेको फ्यूचर आहे, इन शइ जो जेको कंक्लूजन आहे उहो छा निकिरंदो। तव्हांजो इंट्रो ऐं बॉडी ऑफ द एसे एतिरो स्ट्रॉन्ग, एतिरो क्लियर, एतिरो जेको आहे फुल ऑफ फैक्ट्स एंड फिगर्स हुजणु घुरिजे। अच्छा, हाणे एसे जो जेको आख़िरी हिसो आहे उहो कंक्लूजन। हाणे कंक्लूजन अगेन जेको आहे उहो कंप्राइज़ कंदो आहे इंट्रो एंड बॉडी ऑफ द एसे ते। ठीकु आहे। छो? हाणे इंट्रो में जेको तव्हां एसे जो तारुफ़ ॾेई आहियो ऐं बॉडी ऑफ द एसे में जेके तव्हां फैक्ट्स एंड फिगर्स ॾेई आहियो, उन्हनि सभिनी खे प्लस करे जेको इक्वल टू जेको रिज़ल्ट निकिरंदो उहो तव्हां छा में लिखंदो? कंक्लूजन में लिखंदो। जीअं मैथमेटिक्स में तव्हांखे फिगर्स ॾिना वेंदा आहिनि 5 + 7। हाणे ईअं सम्झो हे आहे 5, हे आहे +7 इक्वल टू हे आहे कंक्लूजन। ठीकु आहे। हाणे कंक्लूजन इन्हनि ॿिन्ही जो जेको मेलाप आहे, कंक्लूजन में तव्हां चवंदव त पोइ जेकॾहिं हे शइ हीअं हुई ऐं इन जा जेकॾहिं फैक्ट्स एंड फिगर्स ईअं आहिनि त हाणे इन जो जेको नतीजो निकिरंदो पियो आहे, या जेको नतीजो असांखे नज़रे थो, जेको नतीजो पूरी दुनिया खे नज़रे थो, उहो नतीजो हे बीहंदो। ठीकु आहे। हाणे हिते मां हिकिड़ो वर्ड यूज़ कंदो रहियो आहियां, मतां इन में खे तव्हां मिसइंटरप्रेट करो, मां क्लियर करणु चाहींदुसि। हाणे हिते तव्हां यादि रखे छॾो, एसे में कॾहिं बि तव्हां ईअं न चवंदो त अकॉर्डिंग टू मी, ठीकु आहे न, या आए, इहो फर्स्ट पर्सन प्रोनाउन जेको चवंदा आहियूं आए, इहो न यूज़ कंदव, आए ऐं वी। ठीकु आहे न। वी न चई सघो था, वी एज़ पब्लिकली चई सघिजे थो त असां तव्हां उनखे ॿियनि में बि इंक्लूड करोसि था पिया, अदरवाइज़ तव्हां आए नथा लिखी सघो। छो? हाणे तव्हां बज़ात ख़ुदि एॾी का पर्सनैलिटी न आहियो जो तव्हां दुनिया ते जेको ऑब्ज़र्वेशन या जेको सेल्फ जेको तव्हांजो एक्सपेरिमेंट आहे, उहो एनालिटिक्स आहिनि जेके तव्हांजा, उहे तव्हां दुनिया ते इम्पोज़ करे सघो न। फॉर एग्ज़ाम्पल, जीअं हाणे ताज़ो असां वटि यूक्रेन ऐं रशिया जो इशू हले थो पियो। ठीकु आहे। हिननि ॿिन्ही जे विच में जंग हले थी। जेकॾहिं तव्हांखे एसे में ॾिनो वञे, तव्हां इन जे इशूज़ जे बारे में लिखो, तव्हां चवंदो अकॉर्डिंग टू मी, अकॉर्डिंग टू यू व्हाट आर यू, तव्हां आहियो छा? असां हिकिड़ी स्टूडेंट एज में आहियूं, असां हिकिड़ी कैंडिडेट एज में आहियूं, अञा असांखे पूरी जॉब न आहे मिली, जॉब जे लाइ असां सफ़र कंदा वधाऊं, कोशिशि कंदा वधाऊं। असां वेही करे वरी दुनिया जे जेके यूक्रेन ऐं जेको रशिया, वन ऑफ द सुपर पावर कंट्रीज़ ऑफ द वर्ल्ड, उन्हनि जा एनालिटिक्स असां अहिड़े नमूने करूं ॼण पूरी दुनिया जी ख़बर ई असांखे आहे। इहो इंतिहाई ग़लति आहे ऐं इहो जेको आहे न अगेंस्ट द रूल्स ऑफ राइटिंग एसे आहे।
ठीकु आहे। इन जे करे जेको आहे असां एॾी पर्सनैलिटी न आहियूं, आहे इस्तेमालु न कंदो तव्हां एसे में, तव्हां बज़ात ख़ुदि कुझु बि न आहियो। हा, तव्हां इहो चई सघो था त अमेरिका ईअं थो चवे, पाकिस्तान ईअं थो चवे, जेका इंटरनेशनल जेका कम्यूनिटी आहे उन जा आइडियाज़ इहे आहिनि। ऐं जेकॾहिं पास्ट खे ॾिसूं था त पास्ट में जेकॾहिं अहिड़ा के मसइला थिया आहिनि, उन्हनि जा रिज़ल्ट ईअं थिया आहिनि, उन्हनि सभिनी खे मिलाए तव्हां चई सघो था त हाणे असां इहो नतीजो अख़ज़ करे सघूं था, ईअं चई सघो था। अदरवाइज़ तव्हां पंहिंजो पाण जेको आहे सेल्फ जेको आहे न ऑब्ज़र्वेशन आहे, यूज़ ई न कंदो, तव्हां ज़ाती तौर ते तव्हां कुझु बि न आहियो। ठीकु आहे। जीअं अकॉर्डिंग टू एरिस्टोटल, अरस्तू हिकु दफ़ो चयो त वन थिंग आई नो दैट आई नो नथिंग। मूंखे सिर्फ़ु हिकिड़ी शइ जी ख़बर आहे त मूंखे कंहिं शइ जी बि ख़बर न आहे। दुनिया में कामयाबु इंसान हूंदा ई उहे आहिनि जेके पंहिंजो पाण खे कुझु न सम्झनि। ॿ लफ़्ज़ पढ़ी करे असां ॿियनि खे जॾहिं परेशान करणु शुरू कंदा आहियूं न, इहो इल्मु न हूंदी आहे, इहा जहालत हूंदी आहे। हाणे जेकॾहिं मां पढ़ियो आहियां या अक्सर मां अॻे बि तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झाए छॾियो, हाणे त टॉपिक अहिड़ो आहे जंहिंमें जस्ट मूंखे लेक्चर ई करिणो आहे। तव्हांखे मां अॻु में ई सम्झाए चुको आहियां त जेके माण्हू 2 टेंस सिखी वठंदा आहिनि, ग्रामर जा 2 लफ़्ज़ सिखी वठंदा आहिनि, ॿियनि जूं वरी ग़लतियूं कढणु शुरू कंदा आहिनि त हे तव्हां इहो कीअं कयो आहे। ठीकु आहे न। हाणे जीअं मां मॉडल वर्ब्स अॻे बि तव्हां सम्झायो, मॉडल वर्ब्स खे मां टेंस जी सूरत में पढ़ायो त कुझु क्रिटिसिज़म मां ॾिठी त माण्हुनि चयो हे मॉडल वर्ब्स जी बि इन हे कहिड़ो उस्तादु आहे, इहो मॉडल वर्ब्स जी इन खे ख़बर कोन्हे। बसि पोइ उहे घणा सियाणा हूंदा, असांखे घणी ख़बर न हूंदी, ईअं थी सघे थो। बाक़ी ॻाल्हि इहो आहे त कॾहिं बि यादि रखे छॾियो, इल्मु जो जेको आहे न उहो तक़ाज़ो इहो आहे त तव्हां पंहिंजे पाण खे ॿियनि खां घटि सम्झो ऐं तव्हां पंहिंजो पाण खे हमेशह स्टूडेंट ई सम्झो। ठीकु आहे न, कोई एॾी वॾी शइ तव्हां न आहियो। अच्छा, हाणे एसे जो तक़ाज़ो बि इहो ई आहे, इन जे करे रिलेटिंग पॉइंट हुयो, मां तॾहिं तव्हांखे चयो एसे जो तक़ाज़ो बि इहो आहे त मां इन में तव्हां यूज़ ई नथा करे सघो। अच्छा, हाणे अचो इन खां अॻिते। हाणे फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे हाणे एसे मिलिया आहिनि, हाणे तव्हांखे एग्ज़ाम में अची आहे एसे 2, हाणे इन ते तव्हांखे एसे लिखिणो आहे। हाणे तव्हां कीअं लिखंदो? हाणे पहिरियों एसे आहे डेमोक्रेसी इन पाकिस्तान, ॿियों आहे द वर्ल्ड इन 2050। अच्छा, हाणे तव्हां ॾिसंदो त एसे, अच्छा वरी एसे जा टाइप्स हूंदा आहिनि, उहे तव्हांखे अॻिते वञी पढ़ाईंदुमि। हाणे स्लो एंड स्टडी विंस द रेस एंड स्टेप बाय स्टेप असां जेको आहे इहे शयूं हलाईंदासीं, हिकु वक़्त में तव्हांखे सम्झ न ईंदियूं। हाणे अॼु मां तव्हांखे इंतिहाई बुनियाद खां खणा थो पियो। हाणे पहिरियों तव्हांखे टॉपिक आहे डेमोक्रेसी इन पाकिस्तान। ठीकु आहे। 2016 में मां CSS में अपीयर थियो हुउमि, उन में बि इन सां रिलेटेड टॉपिक इहो त डेमोक्रेसी इन वाई डेमोक्रेसी इन पाकिस्तान इज़ फेल्ड। ठीकु आहे। इन टॉपिक इन सेंस जो कोई एक्यूरेट इहे वर्ड्स न हुया, इन सेंस जो हुयो एसे जेको हुयो, पर डेमोक्रेसी इन पाकिस्तान जे हवाले सां हुयो। अच्छा, हाणे डेमोक्रेसी इन पाकिस्तान जॾहिं तव्हांखे एग्ज़ाम में अची वञे एसे लिखण जे लाइ, या द वर्ल्ड इन 2050, हाणे पहिरियों तव्हां ॾिसंदो त एसे नेचर कहिड़ी जो आहे। हाणे नेचर जो मतिलबु, हाणे हे जेको एसे आहे इहो डिस्क्रिप्टिव एसे आहे, डेमोक्रेसी इन पाकिस्तान। डिस्क्रिप्टिव मतिलबु इन खे तव्हां डिफाइन कंदव। ठीकु आहे न, डिस्क्रिप्टिव चइबो आहे, डिफाइन उहो एसे जंहिंखे तव्हांखे डिफाइन करिणो पए। हाणे डेमोक्रेसी इन पाकिस्तान, इन में सभ खां पहिरियों तव्हां जेको ॿुधाईंदो त पाकिस्तान में डेमोक्रेसी जो पास्ट छा रहियो आहे। ठीकु आहे। त डेमोक्रेसी शुरू कीअं थी पाकिस्तान में। ठीकु आहे। उन खां पोइ ॿुधाईंदो पाकिस्तान में डेमोक्रेसी जो प्रेज़ेंट छा आहे। अच्छा, उन खां पोइ तव्हां ॿुधाईंदो डेमोक्रेसी जो पाकिस्तान में फ्यूचर छा आहे। ठीकु आहे। हे त मां तव्हांखे जेको आहे न मुख़्तसिर करे ॿुधाइण जी कोशिशि कई आहे नंढे लेवल ते। इन खां जेको आहे न आहिस्ता आहिस्ता तव्हांजो लेवल वधाईंदा वेंदासीं, तव्हां ख़बर लॻंदी त एसे केॾी इंपॉर्टेंट शइ आहे ऐं छो शागिर्द इन में फेल थींदा आहिनि। इन जे करे फेल थींदा आहिनि। हे तमामु हिकिड़ो वाइड जेको आहे न एरिया टॉपिक आहे। अच्छा, हाणे डेमोक्रेसी इन पाकिस्तान में, हाणे हे डिस्क्रिप्टिव एसे आहे। ठीकु आहे। हाणे हिन में तव्हां 3 टेंस यूज़ कंदव, कहिड़ा? पास्ट, प्रेज़ेंट एंड फ्यूचर। अच्छा, हाणे यादि रखे छॾियो, डेमोक्रेसी इन पाकिस्तान में पहिरियों तव्हां लिखंदव इंट्रो। इंट्रो में तव्हां लिखंदव त डेमोक्रेसी आहे छा, पहिरियों इन खे डिफाइन कंदव। हाणे यादि रखे छॾियो, तव्हांखे सभ खां बेस्ट वे ऑफ राइटिंग एन एसे ॿुधाईंदो। ठीकु आहे न, कीअं एसे जेको आहे उहो लिखिबो आहे। हाणे कोई बि जॾहिं बि तव्हांखे एसे ॾिनो वञे त उन एसे खां, उन टॉपिक ऑफ द एसे जेको हुजे, उन टॉपिक खां सवाल कयो, कहिड़ा? वॉट, वाई, वैन, हाउ, विच, वेयर।
उन टॉपिक को सवाल कयो। हाणे इसे यादि रखे छॾो, इहे जेको वर्ड्स आहिनि इहे सभिनी एसेस सां इहे जेको आहे टच नथा करे सघजनि। जिते जेको वर्ड टच थिए, जेको वर्ड जहिड़े एसे में टच थिए उहो क्वेश्चन एसे खां तव्हां क्वेश्चन कंदा वञो, जेके तव्हांखे जवाब मिलंदा वेंदा, यानी जेका इन्फॉर्मेशन तव्हांखे एज़ इन द फॉर्म ऑफ आंसर या रिप्लाई मिलंदी हलंदी, उहो तव्हां लिखंदा वञो, तव्हांजो एसे ठहंदो वेंदो। मिसाल तौरु हाणे जीअं डेमोक्रेसी इन पाकिस्तान, हाणे सभ खां पहिरियों तव्हां क्वेश्चन कंदो त व्हाट इज़ डेमोक्रेसी, पहिरियों डिफाइन कयो न डेमोक्रेसी आहे छा। मां तव्हांखे पहिरियों चयो, तव्हां ईअं सम्झंदो जेको रीडर आहे यानी जेको चेकर आहे तव्हांजो एसे खे चेक कंदो, तव्हां सम्झो उहो अणपढ़ियल आहे, उनखे ख़बर ई कोन्हे, उनखे नॉलेज ई कोन्हे। उहो तव्हांजो एसे चेक करे सघे थो, लेकिन अणपढ़ियल या अनअवेयर इन सेंस कि उहो एजुकेशन खां माना रिगार्डिंग टॉपिक्स इंफॉर्मेशन उहो अनअवेयर आहे, उनखे ख़बर ई न आहे। तव्हां उनखे ॿुधाईंदो डेमोक्रेसी आहे छा, व्हाट इज़ डेमोक्रेसी पहिरियों ॿुधाईंदो, उन खां पोइ ॿुधाईंदो त वाई डेमोक्रेसी इज़ इम्पॉर्टेंट। अच्छा, उन खां पोइ ॿुधाईंदो त व्हेन डेमोक्रेसी हैज़ बिगन इन पाकिस्तान, पाकिस्तान में डेमोक्रेसी शुरू कॾहिं खां थी। अच्छा, पोइ ॿुधाईंदो त शुरू कीअं थी, हाउ डेमोक्रेसी हैज़ स्टार्टेड इन पाकिस्तान। उन खां पोइ ॿुधाईंदो त विच वॉज द फाउंडर ऑफ डेमोक्रेसी इन पाकिस्तान। अच्छा, उन खां पोइ ॿुधाईंदो वेयर नाउ द डेमोक्रेसी इज़ स्टैंडिंग इन पाकिस्तान, हाणे पाकिस्तान में हाणे डेमोक्रेसी जेका आहे पोजीशन आहे उहा छा आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं हे डिस्क्रिप्टिव एसे आहे, हाणे वरी ॿियो एसे आहे द वर्ल्ड इन 2050। हाणे अॼु तव्हांखे हे होमवर्क मां ॾियां थो, डेमोक्रेसी इन पाकिस्तान ते मूंखे एसे लिखी ॾेखारींदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां वरी रिपीट करणु चाहींदुमि, असांजे स्टूडेंट्स खे इहो थोरो इशू आहे सम्झण में, अलाए छा। ॾिसो, असां वटि क्वांटिटी ऑफ स्टूडेंट्स, नंबर ऑफ स्टूडेंट असां वटि तमामु घणो आहे। हाणे ईअं न आहे तव्हां 6 पेज लिखी करे हाणे मूंखे मोकिलो, सभिनी जा 6 पेज मां चेक न करे सघंदुमि। हाणे अॼु मां तव्हांखे हिकु नंढे एरिया ते होमवर्क ॾियां थो पियो, हिकिड़े ई पेज में हिकिड़ो पेज, ठीकु आहे, भले रजिस्टर जो हुजे या कॉपी जो हुजे, कॉपी कोन आहे, रजिस्टर जो पेज हिकिड़ो खणो, हिकिड़े रजिस्टर जो पेज ते लिखी ॾेखारियो डेमोक्रेसी इन पाकिस्तान छा आहे। हाणे उन डेमोक्रेसी इन पाकिस्तान में 3 शयूं हुजनि तव्हांजूं, कहिड़ियूं, इंट्रो, बॉडी, उन खां पोइ कंक्लूजन। हाणे इहो मां पाण तव्हां खां हाली नंढो थो लिखायां एसे, ठीकु आहे, नंढो एसे लिखो, पोइ आहिस्ता आहिस्ता मां तव्हांखे डिफाइन कंदो वेंदुमि त एसे खे वॾो कीअं कबो आहे, इनलार्ज कीअं कबो आहे, उन में फैक्ट्स एंड फिगर्स अञा वधीक कीअं पुट कबा आहिनि, उहो वरी मां तव्हांखे इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में सम्झाईंदुमि। हाणे अॼु तव्हांजो होमवर्क हे आहे त डेमोक्रेसी इन पाकिस्तान ते एसे लिखंदो, इन तरीक़े सां इन खां टॉपिक खां सवाल कंदा वञो, तव्हांखे जवाब मिलंदा वेंदा, तव्हां जेको आहे उहो एसे तरतीब ॾींदा हलो। सिर्फ़ु हिकु सब्जेक्ट, हिकु पेज जो एसे हुजे, जेको तव्हां लिखी करे मूंखे फॉरवर्ड कंदो, मूंखे जेको आहे व्हाट्सएप ते तस्वीर कढे करे मूंखे मोकिलींदो, पंहिंजो नालो, बैच नंबर मोकिलींदो, ऐं सिर्फ़ु हिकु पेज मोकिलींदो। ऐं असां वटि जीअं त नंबर ऑफ स्टूडेंट्स अगेन आई विल रिपीट कि घणो आहे, हाणे सभिनी जो एट ए टाइम मां चेक न करे सघंदुमि, मां सिर्फ़ु नज़र विझंदुमि, मूंखे एतिरी सम्झ अची वेंदी त शागिर्द खे सेंस ऑफ राइटिंग एंड एसे सम्झ आयो आहे या न, मां सिर्फ़ु उन ते ई कमेंट कंदुमि ऐं तव्हां सिर्फ़ु उहो ई पढ़ंदो। उन खां अॻिते इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में असां हलंदासीं, इन टॉपिक ते बि हलंदासीं नेक्स्ट लेक्चर में, ठीकु आहे, वॾी महिरबानी।